अस्सलाम वालेकुम नाज़रीन अज जी वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं सूफ़ी फ़नकार सोडल फ़क़ीर के बारे में। तो सोडल फ़क़ीर सिंध जो बेहतरीन ऐं सुठो हिन खे केतिरा ई सिंधी एवार्ड मिलिया आहिनि। सिंध समेत पूरे पाकिस्तान में हिन खे ॿुधियो वेंदो आहे। हिन जे ॿुधण जी वॾो अंग आहे हिन पाकिस्तान सॼे में। त हिन ई हाणे असां सिंध सकाबत के अपील था कयूं त हिन सिंध जे सुरीले सूफ़ी राॻीअ जी मदद करे ऐं सिंध जे लाइ ॻाए ऐं सिंध जो नालो रोशन करे। तो हिन जो कलाकार हिकु वीडियो वायरल थी रहियो आहे। तव्हांखे उहो वीडियो अचो त तव्हांखे हिन वीडियो में ॾेखारियूं था। फ़क़ीर जी वीडियो भरा